बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम। मुहतरम नाज़रीन, अॼु असांजो ही प्रोग्राम ईद मीलाद जे हवाले सां आहे। पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जे विलादत जा ॾिहाड़ा आहिनि। इन करे सभ खां पहिरियां अव्हांजे ख़िदमत में, तमामु आलम इस्लाम जे ख़िदमत में मराजे उज़ाम, उलमाए किराम ऐं बिलख़ुसूस इमाम असर अलैहिस्सलाम जे ख़िदमत में मुबारकबाद पेश करियां थो। पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जी विलादत जे महल, विलादत जे टाइम काफ़ी अहिड़ा मुअजिज़ा रोनुमा थिया जिन्हनि हिन रूए ज़मीन जे हर मख़लूक़ खे पैगम्बर इस्लाम जे अचण जी इतला ॾिनी। उन्हनि मंझां कुझु शयूं अव्हांजे अॻियां ज़िक्र करे अॻिते हलंदासीं। पहिरें जेका मौजज़ो लिखनि था या जेके पैगम्बर इस्लाम जे विलादत जे टाइम जेके वाक़ियात रोनुमा थिया आहिनि, उन्हनि मां लिखनि था त ऐवान कसरा में जेका हिकु ज़िलज़िलो पैदा थियो ऐं उन जा 14 मीनार किरी पिया। ॿिए नंबर ते गाज़त बहीरतु सावा, हिकु झील हुयो या हिकु बहीर जेके चवंदा आहिनि झील या हिकु पाणी जो हिकु मजमूओ हुयो, जंहिंखे असां सिंधी में ढंढ खणी चऊंसि। सावा जे मक़ाम ते, सावा इराक़ जो हिकु इलाइक़ो आहे, उन जी माण्हू पूॼा कंदा हुया। ऐं जेॾीमहिल पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी, फ़ौरन उहा झील, उहा पाणी जो ढंढ सुकी वियो। उन खां बाद वफ़ाज़ वादी उस समावा, समावा शाम जो हिकु इलाइक़ो हुयो जंहिंमें 1000 सालनि खां पाणी जी जेका हुई माना सुकल हुयो, हिकु वादी हुई, हिकु झील जेका सुकल हुयो। जीअं ई पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी, उन झील में पाणी जारी थी वियो, छो जो सभु रहमत जूं अलामतूं आहिनि। उन खां बाद में जेके लिखनि था पैगम्बर इस्लाम जे पैदा थियण सां ई उन राति ई जेके वाक़िया नमूदार थिया, उन्हनि वाक़ियनि मंझां हिकु वाक़ियो व खमदत नीरान फ़ारिस, फ़ारिस जेके मजूसी हुया, बाह जी पूॼा कंदा हुया, उन्हनि हिकु वॾो आतिश कदो ठहिरायो हो जेको 1000 सालनि खां ॿरंदो रहियो। उनखे उजण कोन ॾींदा हुआ, लेकिन जेॾीमहिल पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी आहे, उहो फ़ौरन उहा बाह उजाम जी बंदि थी वई। उन खां बाद व इंतशर फ़ी तिल्कल लैला नूर मिन क़िबल हिजाज़, हिजाज़ जे तरफ़ खां हिकु अहिड़ो नूर पखिड़िजणु शुरू थियो, उहो नूर तुलू थियो एतिरे ताईं जो उहो नूर मशरिक़ ताईं पखिड़िजी वियो। ऐं इन खां अलावा बि कई पूरी राति जेके आहिनि मुख़्तलिफ़ वाक़ियात नमूदार थींदा रहिया, मुख़्तलिफ़ मौजज़ात ज़ाहिर थींदा रहिया, हता के सुबुह ताईं इहो सिलसिलो जारी रहियो। पैगम्बर इस्लाम जे विलादत खां बाद जेके पैगम्बर इस्लाम जी शख़्सियत में कुझु ख़ुसूसियतूं हुयूं, कुझु उहे अव्हां जे अॻियां बयानु कंदो हलंदुसि, छो जो मुख़्तसिर वक़्त में आहे। कुझु ख़ुसूसियतूं ख़ुदावंद मुताल पैगम्बर इस्लाम खे जेके अता कयूं हुन, उन्हनि मंझां पहिरीं ख़ुसूसियत जेका लिखनि था त पैगम्बर इस्लाम इन नबी तनामो आइना हो वला यनामो क़ल्बो हो, त पैगम्बर इस्लाम जीअं सुम्हंदा हुआ त उनजी फ़क़ति अखियुनि में निंड हूंदी हुई, लेकिन उनजा दिलि ऐं दिमाग़ बेदार हूंदा हुआ, छो जो क़ल्ब क़ुरान मजीद में ऐं काफ़ी अहादीस में बस जॻह ते दिलि जी माना बि आयो आहे, असली माना अथसि, ऐं बस जॻह ते दिमाग़ जी माना बि इनखे इस्तेमालु कयो, यानी दिलि दिमाग़ उनजा बेदार हूंदा हुआ। जीअं बेदार जो मतिलबु इहो आहे त पैगम्बर इस्लाम निंड में हूंदा हुआ, लेकिन अगरि को ॻाल्हाईंदो त उनखे ॿुधण जी माना सघ हुई, अगरि को उनजे जिस्म खे लम्स करे त उनखे महसूसु करण जी सघ उन्हनि में मौजूदु हुई, जॾहिं त आम इंसान निंड जी हालत में इन्हनि शयुनि ते कुदरत नथो रखे। उन खां बाद पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा बि ख़ुसूसियत हुई त कान यरा मिन ख़ल्फ़े ही कमा यरा मिन अमामे ही, त पैगम्बर इस्लाम जीअं असां साम्हूं ॾिसूं था ईअं बि ॾिसंदा हुआ, ऐं जहिड़े नमूने जेतिरी क़ुदर साम्हूं ॾिसंदा हुआ, अहिड़े ई नमूने सां पंहिंजे पुठियां जेके मनाज़िर हुया उन्हनि खे बि हू ॾिसी सघंदा हुआ। इहे सिर्फ़ु पैगम्बर इस्लाम खे इहा शइ हासिलु हुई। उन खां पोइ पैगम्बर इस्लाम जे लाइ ला ज़िल्लिन लहू वारी ख़ुसूसियत बि आहे त पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सायो बि कोन हुयो। जॾहिं हलंदा हुआ सिज जी रोशनी पवंदी आहे इंसान जे जिस्म ते त पोयां सायो ठहंदो आहे, लेकिन पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पोयां सायो कोन ठहंदो हो। उन खां बाद हिकु तमामु अहम ख़ुसूसियत आहे जेका आहे कान अतवल क़ौम हीन युजालिस, जेॾीमहिल पैगम्बर इस्लाम कंहिं महफ़िल में कचहरी में वेहंदा हुआ या किन अफ़रादनि सां गॾु हलंदा हुआ,
त उन वक़्तु पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी खां बुलंद नज़र ईंदा हुआ। हिन करे कंहिं नशिस्त में वेठा हूंदा हुआ त पैगम्बर इस्लाम जे सिरे मुबारक सभिनी खां मथे नज़र ईंदे, ऐं उन खां बाद जॾहिं पैगम्बर इस्लाम हलंदा हुआ त बि मथे नज़र ईंदा हुआ। उन खां बाद तुअर्रिफ़ुहु दवाब, पैगम्बर इस्लाम जानवरनि खे बि सुञाणींदा हुआ। हाणे सुञाणण मां मुराद इहो न आहे जेको असां ॾिसूं था थी फलां जानवर आहे फलां जानवर आहे, ईअं न, बल्कि जीअं हिकु मिसाल ॾेई थो रहां जे सम्झाइण लाइ अॻिते हलां। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे फर्ज़ंद हज़रत सुलेमान नबी जॾहिं तख़्त ते रवानो थियो, क़ुरानी वाक़ियो आहे, उन्हनि कीवलियुनि खे ॾिठईं ऐं उन्हनि कीवलियुनि मां जॾहिं खयईं त उन कीवली खे ई खयईं जंहिं कीवली कलाम कयो हो। यानी कीवलियूं त सभु कीवलियूं, लेकिन जंहिं कलाम कयो उन खे बि सुञातईं। इहा छा आहे, ख़ुसूसियत अंबिया मंझां आहे त जानवरनि जी तमामु सिनफ़ ऐं तमामु शयुनि सां वाक़िफ़ु हूंदा आहिनि। ऐं आख़िर में पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी हिकु रवायत नक़ल कई आहे, जंहिंखे सही बुखारी बि नक़ल कयो आहे, असांजी मोतबर किताबनि बि नक़ल कयो आहे त पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ख़ुसूसियात जे बारे में पाण फरमायऊं त ख़ुदावंद मुताल 5 शयूं मूंखे अहिड़ियूं अता कयूं हुन लम युअते हुन अहदुन क़बली, त मूंखां पहिरियां कंहिं बि हिकु नबी खे उहे ख़ुसूसियात अता न थियूं जेके मूंखे ख़ुदा अता कयूं हुन। पहिरीं ख़ुसूसियत आहे त ख़ुदावंद मुताल मुंहिंजी मदद कई रोब ऐं दबदबे जे ज़रिए। ऐं तारीख़ वाक़ियात मिलनि था, पैगम्बर इस्लाम जॾहिं 2 तलवारूं खणी करे जॾहिं मैदान में अची सिर्फ़ु अॻे सिफ़ में बीहंदा हुआ त दुश्मन में ज़रूरत न थींदी त पैगम्बर इस्लाम जी तरफ़ वधी सघनि, ऐं रोब ऐं दबदबो उन्हनि ते हावी थी वेंदो हो। ॿिए नंबर ते पैगम्बर इस्लाम फरमाए था जेका ख़ुदावंद मुताल मूंखे ख़ुसूसियत अता कई आहे, ज़मीन खे ख़ुदावंद मुताल मुंहिंजे लाइ सजदागाह त करार ॾिनो आहे ऐं पाक करण वारी शइ करार ॾिनई। हाणे इन में जेके लिखनि था त साबिक़ अंबिया जे ज़माने में फ़क़ति तहारत माई यानी पाणी सां गुसल करण जी जेको सिलसिलो मौजूदु हुयो, उन्हनि खे मिटी सां तयम्मुम करण जी सहूलियत मौजूदु न हुई। लेकिन इहा ख़ुदावंद मुताल फ़क़ति पैगम्बर इस्लाम खे इहा शइ अता कई आहे त तुंहिंजी उम्मत खे अगरि पाणी न मिले त उनजी सहूलियत ख़ातिर मिटी ते तयम्मुम करे बि हू पाक ऐं ताहिर थी सघनि था। उन खां बाद पैगम्बर इस्लाम फरमाइनि था मुंहिंजी उम्मत मंझां जेको बि फ़र्द निमाज़ खे दर्क कंदो, निमाज़ खे पाईंदो, निमाज़ जे लाइ बीहंदो त ज़रूरी आहे त उहो शख़्स मुंहिंजे मथां सलवात पढ़ंदो पंहिंजी निमाज़ में। नमाज़ दौरान जेका पैगम्बर इस्लाम ते सलवात पढ़णु आहे, इहो बि माना उहा ख़ुसूसियत आहे जेका पहिरें कंहिं नबी खे बि हासिलु कोन्हे का। ऐं अॻिते हली पैगम्बर इस्लाम फरमाइनि था गनाइम मंझां उहे शयूं मुंहिंजे लाइ हलाल कयूं वियूं आहिनि जेके पहिरें कंहिं बि नबी लाइ हलाल न कयूं वयूं आहिनि। ओतियतु शफ़ा, ऐं पैगम्बर फरमाइनि था मां उहो ई आहियां जंहिंखे शफ़ात अता कई। ऐं उन खां अलावा बि केतिरियूं ई ख़ुसूसियात ऐं मौजज़ात जेके मख़सूस आहिनि पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां। ज़रूरी आहे त नौजवान उन्हनि जो मुतालो करे, उन्हनि शयुनि सां सही नमूने सां पैगम्बर इस्लाम जी मार्फत हासिलु करे। जीअं हिन महिल मौजूदा ज़माने में दुश्मन ज़ात पैगम्बर इस्लाम खे निशानो बणाए रहिया आहिनि, अहिड़े ज़माने में ज़रूरी आहे जो बजाए असां मुख़्तलिफ़ नाका मुख़्तलिफ़ नअलैन ऐं इन्हनि जे फ़ज़ाइलनि पढ़ण जे बजाय असां ज़ात पैगम्बर जा फ़ज़ाइल माण्हुनि जे अॻियां उन्हनि जी कमर करामात ऐं फ़ज़ाइल खे बयानु कयूं, मौजज़ात खे, ताकी सही नमूने सां पैगम्बर इस्लाम जी मार्फत हासिलु थी सघे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।